इक़्तिसादी राब्ता कमेटी केस वधीक मांगी करण जी मंजूरी ॾेई छॾी। प्रोटेक्टेड, नॉन प्रोटेक्टेड ऐं पावर प्लांट जे वापेदारनि लाइ गैस जी क़ीमत में वाध थींदी। प्रोटेक्टेड वापेदारनि लाइ ₹100 फी MMBTU वाध जो इम्कान। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। इजलास में मुल्क में अमन ऐं माशी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। गैस जे अघनि जी वाध वार इक़्तिसादी राब्ता कमेटी जे फ़ैसिले जी मंज़ूरी ॾियण जो इम्कान। निगरान हुकूमत पारां 16 फ़रवरी का ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध जो इम्कान। ज़रियनि मूजिबि एक्सचेंज एडजस्टमेंट खां सवाइ पेट्रोल जी क़ीमत में ₹1.97 फ़ी लीटर वाध थी सघे थी। डीज़ल जी क़ीमत में ₹9.20 फ़ी लीटर वाध जो इम्कान। अॼु राति 12 वॻे नयुनि क़ीमतुनि जो ऐलान कयो वेंदो। पाकिस्तान हिकु भेरो ॿीहर गज़ा में फौरी जंगबंदी जो मुतालबो करे छॾियो। पढ़ी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच चवणु आहे त गज़ा ऐं रफ़ा में इसराइली जारियत जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था। वालरियल वादी में कश्मीरियुनि ख़िलाफ़ भारतीय ज़ुल्म जो सिलसिलो जारी आहे, जेको बिना देर बंदि कयो वञे। पाकिस्तान ऐं रूस स्ट्रेटेजिक ग्रुप जो इजलास 7 फ़रवरी ते थियो। इजलास में इलाक़ाई सलामती समेत मुख़्तलिफ़ अहम मामलनि ते ॻाल्हियूं थियो। पाकिस्तान ऐं जमहूरिया डेमोक्रेटिया विच में सिफ़ारती लाॻापा क़ाइमु थिया आहिनि। हुकूमत साज़ी लाइ नून लीग ऐं पीपल्स पार्टी जी राब्ता कमेटी जो इजलास अॼु ॿीहर थींदो। वफ़ाक़ में उहिदनि जी विर्छ जो फार्मूला तइ करण ते मुशावरत कई वेंदी। कमेटी फार्मूला तइ करे पंहिंजे क़यादत खे तजवीज़ूं पेश कंदी। तजवीज़ जी रोशनी में ॿिन्ही पार्टियुनि जी क़यादत हतमी फ़ैसिला कंदी। PS हरियाणा बावड़े जे ॿिनि पोलिंग स्टेशन्स ते पोलिंग जो अमल जारी। 8 फ़रवरी ते आम चूंडनि दौरान जड़े सबब रहियल 161 ऐं 162 अली मुराद कलोड़ू ऐं चाकर कुलाची वारे पोलिंग स्टेशन्स ते वोटिंग ॿीहर थी रही आहे। सुबुह 8 वॻे खां शुरू थियल पोलिंग जो अमल शाम 5 वॻे ताईं बिना साईअ जे जारी रहंदो। आज़ाद उम्मीदवार जा अमिताभ लहर PP ते शेरिया अशर विच में दंगल। PTI पारां KPK जे वॾ वज़ारत लाइ नामज़द उम्मीदवार अली अमीन गंडापुर लाइ ॾुखियाऊं वधी वयूं। संदसि ख़िलाफ़ 3 साल पुराणे केस में गिरफ़्तारी वारंट जारी। आज़ाद कश्मीर इलेक्शन कमीशन अली अमीन गंडापुर जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। चूंडनि में ज़ाब्ता इख़लाक़ जी भञकड़ी जे केस में 28 फ़रवरी ते इलेक्शन कमीशन आज़ाद कश्मीर आॾो पेश करण जी हिदायत। अली अमीन गंडापुर ख़िलाफ़ वकील राजा ज़ुल्कर ने 2021 जी चूंडनि दौरान दरख़्वास्त दाख़िल कई हुई। अमेरिका चूंडनि ते लॻल इल्ज़ाम जी जाच जो मुतालबो करे छॾियो। अमेरिकी पढ़ी खाते जे तर्जुमान मैथर पिलर जो चवणु आहे त न रुॻो पाकिस्तान पर दुनिया में किथे बि अहिड़नि इल्ज़ाम जी मुकमल छंडछाड़ थियणु घुरिजे। पाकिस्तान में नई हुकूमत सां गॾिजी कमु करण जे इंतज़ार में आहियूं। गॾियल हुकूमत पाकिस्तान जो अंदरो मामिलो आहे। इसराइल जो ज़ुल्म जारी। बमबारी में वधीक 103 फ़लस्तीनी शहीद, 162 ज़ख़्मी थी चुका। शहीदनि जो अंग 28,500 खां वधी वियो। 68,291 ज़ख़्मी थी चुका। फ़लस्तीनी पनाहगीरनि जे घर रफ़ा ते बमबारी, केतिरा ई घर तबाह, 2 मस्जिदूं बि शहीद। इसराइल जा ॾखण लिबनान ते हमला बि शुरू। हवाई हमलनि में 3 ॼणा शहीद। ॾखण लिबनान मथां थियल रॉकेट हमलनि में हिकु इसराइली फ़ौजी मारिजी वियो ऐं 8 ज़ख़्मी थिया हुआ। घोकी भरिसां मोहम्मदपुर जे फाटक वटां नौजवान जो गोली लॻल लाश वासन जो बिरादरी जे माण्हुनि ते क़तल जो इल्ज़ाम। इतला ते पुलिस लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल कयो। नौजवान जी मुज़म्मिल मलिक जे नाले सां सुञाणप वासन मौसूब बिरादरी जे माण्हू नौजवान खे फायरिंग करे क़तल कयो आहे। टंडे जान मोहम्मद वरसा रोड हादसे में 2 ॼणा फोत, 2 ज़ख़्मी। काकड़ स्टाफ वटि डंपर ऐं कार विच में टक्कर थी पियो। हादसे में नवाब शाह वासी मेडिकल रैप मोहम्मद एहसन ऐं मोहम्मद असद फोत, मौसब अहमद ऐं सऊद ज़ख़्मी थी पिया।
फुडेरो लाल भेजो यूसी भाऊ खान पठान जे ॻोठ में पलीचो गर्ल्स प्राइमरी स्कूल पाड़े में तब्दील। ॻोठाणनि स्कूल में मेहूं ॿधे छॾियूं ऐं कमरनि अंदरि बुह रखे छॾियो। सभई न्याणियुनि जी तालीम खां महरूम थी पियूं। वालिदेन पारां तालीम खाते ठेकेदारनि खां नोटिस वठी स्कूल में तदरीसी अमल बहाल करण जो मुतालबो। रेती भरिसां ॻोठ मोहम्मद अब्बास सरकारी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जी इमारत ज़बून हाल बणियल। फर्नीचर जी कोर्स ॿ ॿध खां वधीक ॿार पट ते वेही तालीम हासिल करण ते मजबूर। ॻोठाणनि पारां स्कूल जी नई इमारत मंज़ूर करे बुनियादी सहूलियतूं फ़राहम करण जी घुर। जमाल शाह में नीगर अली रज़ा हाचाणो के कातिलनि की गिरफ्तारी लाइ एहतजाजी मुजाहिरो। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मोहम्मद सालेह खसकेली के उस्तादनि ऐं शागिर्दनि एहतजाज कियो। मासूम नीगर के कातिलनि की गिरफ्तारी जो मुतालबो। कोर्ट डीजी भरिसां 7 वरियनि जे अली रज़ा हाचाणो के बेदर्दी सां क़त्ल करण बाद लाश कमर के फसल में फिटो कयो वियो हो।